अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी की नई अपडेट अची चुकी है। नई केस जी दोस्तों, छा वाकई जॾहिं दरिया खान ऐं जेको आहे मूंसां फांसी वेंदा पुलिस जे हथां पोयों, छा मीर अची फायर करे पुलिस वारनि जे मथां जेको आहे इन्हनि खे छॾाईंदो, या वरी वीचारा इहे हिते हिकिड़ो इन्हनि मां दोस्त मारियो वेंदो। ऐं तव्हांखे इहो बि दोस्तों ॿुधाईंदासीं, अचण वारी जेका किस्त आहे इन में कुझु नवां वरी अदाकार चेंज थियण वारा आहिनि, उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु तव्हां सां शेयर करणियूं आहिनि दोस्तों। वीडियो नंढिड़ो आहे, ॻाल्हियूं घणियूं आहिनि, उहे तव्हांजे कम जूं आहिनि। बहरहाल जल्दी जल्दी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां थो पियो त छा थियणो आहे। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो, पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको किस्तां अचण वारियूं आहिनि इन्हनि में पहिरीं ॻाल्हि त हाणे मीर ऐं सॉरी दरिया खान ऐं जॾहिं मूंसां फासदा त इहे पाण खे छॾाइण जी कोशिशि कंदा, ऐं मीर वीचारो ज़ख़्मी आहे उहो बि पाण खे ऐं इन्हनि खे बचाइण जी कोशिशि कंदो। लेकिन हू पाण ज़ख़्मी आहे, उन जे पोयां बि छाड़ता लॻल आहिनि, वाठा नवाब खान जा लॻल आहिनि। ऐं अचण वारनि किस्तनि में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां, काफ़ी अदाकार ॿिया बि ईंदा, जीअं पप्पू अची एड थियो आहे। इहो बि मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए छॾियो हो, पप्पू हाणे पियो थो पादर खाए, लाले जी जाइ ते इहो पादर थो खाए। वरी कुझु ॿिया अदाकार बि अचण वारे किस्तनि में ईंदा, इंशाल्लाह उहे बि ज़बरदस्त चेंजिंग थींदी ऐं तव्हांखे उहे बि वणंदा। ऐं उहे अदाकार जॾहिं ईंदा त अचानक ईअं अची ॿोलाओ कढंदा, जीअं पप्पू अची दून कढियो तकरार ड्रामे में। पोइ ड्रामे जो रुख कुझु बि मटिजी सघे थो। बहरहाल अचण वारनि किस्तनि में उहे ईंदा। ऐं तव्हां इहो मूंखे ज़रूरु राय ॾिजो, छा तव्हांखे इहो मज़ो ॾियनि था एतिरा अदाकार वधी विया आहिनि ऐं कहाणी ख़तमु थी चुकी आहे ड्रामे जी, ऐं ड्रामे जो रुख जी ख़बर नथी पवे त आख़िर थींदो छा भावल अनकरीब मारियो वेंदो। दोस्तों थी सघे थो भावल खे बि हटायो वञे। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।